घटि ॾिसेसि हा घुसी आहिनि न जूतनि में घुसी आहिनि। Yo, I'm back. अच मलिंगा अच किथे अकेलो न छॾिजे मूंखे मस मस छोकिरियुनि ॾिसण चालू कयो। मच्छर थी हिते। अरे पवन न हाणे आयो भाभी भैया पवन ब्रो विकी हलिया चिकन बिरयानी न तव्हां खाओ 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 छा थियो नॉनवेज बंदि कयो थी न न तू वन मैन शो थी करे जंहिं लेवल ते धंधो पहुचायो न सेठ जबरदस्त थैंक यू यार थैंक यू डिजर्व इट ब्रो। अरे विच में शो बीठा यार वेटर लगा पिया हूं ॿई कहिड़ा हुए हले यार छोकिरनि में न बी। अरे राखी कहिड़ो हाल आहे? अरे कमल यार मां तोखां जाम नाराज़ आहियां। आखिर पकड़ियो मैं तोखे मां। यार तू फोन ई नथो खणे घुमण चयो घुमण जो प्लान बि कैंसिल घड़ी घड़ी असां चऊं चले विया तोखे हाणे छा ॿुधायां यार हाणे माना फैक्ट्रीअ ते कम ई लॻो पियो बंदि कंदे कंदे यारहं थी वञनि। तुंहिंजा भाऊ ये हमेशह नाटक थी मुंहिंजे घोट खे पंहिंजो घोट समझी बी रही है एॾी देर कमीनी। सारा दीदी दीदी न चओ प्लीज। अरे हिते माण्हू चवनि था पागल सां फोटो कढाइणो आहे। बाबा हे वॾा माण्हू आहिनि असां न कढाईंदा आहियूं फोटो। हाय अल्लाह बाबा एॾो मेकअप कयो अथव पोइ बि नथियूं ठहो डिलीट करे न्यारे हिननि जो फोटो। अरे ॼमूं ऐं रसगुल्लो हिक प्लेट में भाऊ हे कोट भाड़े ते वरितो अथव? हा त अरे हुते कुओ मरियो अथव। अल्लाह छा था चओ हिते? हा हिते मरियो न भाऊ इहो सलमान खान जीजाजी अथव न तव्हांजो। अरे हे जीजाजी आहे सलमान खान जो बेवकूफ़ हेॾा सोनू ऐं आइस्क्रीम हा खाईंदा साम्हूं फलूसे वारो बीठो थी। अरे तव्हां दाल ठाही आहे जेकी इहो खाई करे माण्हू उल्टियूं था कनि। अल्लाह यार इहो मसाला चेक करे विधा आहियो न तव्हां? यार मूंखे लॻे थो मां लूण जे बदिले सर्फ विझी छॾी आहे। दीदी हे बैठक गुडी छा जे लाइ खणी आया आहियो? मेकअप जे बिना 60 साल जा पिया लॻो मेकअप खां पोइ 70 साल जा था लॻो। इहो कढो ॾर पिया जी आई हेॾे बि हेॾे हिते ओके मां दीदी वठी थी अचां। ओके मिस्टर प्राटी अनीशा आए किथे हाउ आर यू? मस्त हिकदम ॿियो छा आहे ख़बरचार अलाए काॾे गुम थी आहीं? ख़बर थी मां आईफोन 11 थी वठां। हा ख़बर ई मूंखे पापा न पहिरियों सोचिनि पिया वेही करे मां चयोमांसि छा हिकु ॾींहं लाइ एॾो सोचिबो आहे? हा बिल्कुलु तूं लाइ न कंदी केरु कंदो। मां बि त थोरी सेल्फी कढां न। तबाह फोटो कढणी आहे राइट पोज लेफ्ट पोज हैशटैग 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 हैशटैग। हाय केॾा मस्त था लॻो गॾु फोटो त कढायो हिकु प्लीज। अचल या फोटो कढायो अच। अरे वाह गुंजन ऐं समराट लॻा पिया गॾु मुंहिंजे स्विमिंग पूल मां 2-3 करोड़ खणी वञो एसी बेसी लॻायो खड़मी कई अथव जाम। ओ भाऊ महिरबानी करे चंपलू ॿाहिरि लाइ अचो न हिते हाणे न पोचो लॻायो आहे हिते न त हिन पार्टी जे मथां बीहो अचो। अरे यार तंग कयो अथऊं हले अच। भाभी हे केरु लॻे तव्हांजो? भेण जो पुटु आहे मुंहिंजे। अच्छा तॾहिं तव्हां सां शिकिल नथी मिलेसि। दीदी हिकु ॻाल्हि सही थो चवां भली तव्हांजी एज वॾी आहे लेकिन तव्हां रेखा खां यंग था लॻो। हा थिए शुरू आहे न सुधरंदा तव्हां गोकलानी। सही थो चवां यार हलो पोइ मिलां दादा छॾे अचिणो। हा हा वन पुटु। भाभी दीदी छा हाल आहे? मस्त हिकदमि तूं ॾाढी छो रखी थी? फैशन आहे दीदी लाड़ाए मन नथी ठोई। ॾिसो लुक चेंज करणु खपे न सेम लुक सां माण्हू बोर थी वञनि पोइ। अल्लाह पप्पा कुझु नथो चोई? सुबुह चवंदा आहिनि मां चवणा टाटा दुकान लाइ देर थी थिए चढ़िया बाबा सभु। अरे सलमान भाऊ गाॾी वारो मिंट बीहो असां सिंधियुनि जी बटर पापड़ी खाई वञो पक। हा बिल्कुलु अचो। हाय सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जय झूले भाऊ। जय झूले दादी। हनी भाऊ इहो सोन ओरिजिनल अथव? थर्ड कॉपी। ए दीपू भाभी रोमया पर्दा पाता अथव की न हालिया पाता अथव? जाए तोखे पर्दा लॻनी हिननि डबल बेड जी चादर खई अथऊं हुन खां पोइ गदे मां पशम कढी करे उहा अलॻि सां अटैच कई अथऊं। तव्हां ॿई बेवकूफ़ आहियो हिननि एक्चुअली मुर्गीअ खां खंभ रेंट ते वरिता अथऊं न भाभी सही था चओ न? अलाए छा था चओ। त दीपू भाभी ॾिसो हाणे तव्हां थी विया सिंधी त तव्हांखे कीअं थो लॻे असांजे सॼे सिंधी परिवार में अची करे? ॾिसो मज़ो अलॻि ई आहे सिंधी थियण जो ऐं मां कीअं जाम लय कंदी आहियां। असां मिलजी करे पकोड़ा खाईंदा आहियूं लाल झूले ते डांसूं कंदा आहियूं। रणवीर ऐं मां त मन सॼो ॾींहुं मौज मस्ती लॻाए वेंदा आहियूं। अरे खाइण में कुझु सुठो अथव साईं? अलाए शइ अरे दीपू आहे मूंखे लॻो मोड़ और घुसी विया था अंदरि। अलाए हाणे जादू कराया था। आई शाबाश सिंधी पब्लिक। अरे हलो सभु सुरको हाणे ॻाढ़े कपिड़े मां कबूतर निकिरंदो आहे। चाचो नानो जीजो मामो मामे जो पुटु 500 त हिकु ॼणो ॾींदो थी विया 2500 यस। अरे एॾा दुखी गाना शाजादो कढे तूं पहिरों ई जिंदगीअ में टेंशन घटा। अरे सॉरी यार न ॻाए गाना इहे पहिरों ई झूनियूं यादूं वञनि कोन थियूं। अरे वो ईअं गाईंदो आहे यार माफ़ कयो बस एॾो वॾो ॾींहुं आज ब्लेसिंग्स ॾियो बस सम्झ। सच्चे प्यार ई तुंहिंजे गाननि जे करे यादि थी अचे न। माफ़ कयो बाबा दिल सां माफ़ी सॉरी। नओं गाना भाऊ न गाईंदुमि रोना न गाईंदुमि बाबा।